ठरी मीरवा में सिंध जे नाले वारे महान अवार्ड याफ़्ता सुगड़ शाइर कमिश्नर FBI अमानत अली शहर जो वालिद हाजी ज़वार एजाज़ अली शहर जो टीजो ठरी मीरवा जे ॻोठ महंगो फ़कीर शहर में थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, मुअज़्ज़िन, आला अमलदारनि, सियासी समाजी शख़्सियतुनि, सहाफ़िन जे वॾे अंग शिरकत कई। मरहूम जे विछोड़े खे सिंधी अदब लाइ वॾो ख़ाल करार ॾिनो। इन मौक़े ते मरहूम सुगड़ एजाज़ शहर जे कमिश्नर FBI अमानत अली शहर सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मरहूम ज़वार एजाज़ अली शहर ऐं हू इंतिहाई आला दर्जे जा सुगड़ हुआ, शाइर हुआ। हुननि जी शाइरी काफ़ी मैच्योर क़िस्म जी शाइरी हूंदी हुई ऐं उन में ॾोर, बैत, सरोली ऐं ॿियूं खोड़ सारियूं जेके आहिनि उहे जेके शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि सभिनी खे उन्हनि चङे नमूने सां तबाह आज़माई कई। उनखां अलावा वालिद जे हैसियत सां सुठे तरीक़े सां परवरिश कई। असांखे बचपन खां वठी उन इहो सबक़ु सेखारियो त टॉलरेंस कजे ऐं सब्र ऐं तहमुल खां कमु वठिजे। जॾहिं त टीजे में शरीक अदीबनि सुगड़नि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं जन जो तमामु घणो कंट्रीब्यूशन रहियो आहे। नड़ा बेत गुजारत लोक अदब सां हुनजो तमामु घणो तालुक़ु हुयो। साईं जन सॼी ज़िंदगी शेर व शाइरीअ सां वाबस्ता रहिया ऐं मुख़्तलिफ़ महफ़िलुनि जो मान मथां कंदा रहिया। साईं जन पाण सचल अवार्ड, लतीफ़ अवार्ड, त जेके बि इम्पोर्टेंट सक़ाफ़ती अवार्ड आहिनि उन्हनि खे मिली चुका आहिनि। साईं जेको अदबी हवाले सां साईं तमामु हिकिड़ो वॾो अदीब सुगड़ हुयो ऐं साईं जन जा जेके बाबा साईं जा किताब आहे हिकिड़ो सुहिण या सिंगार आज़िज़ रहमतुल्लाह छपरायो, जंहिंमें बाबा साईं जा 4 पेज आहिनि। हुन में ख़ैरपुर जे बहितरीनु सुगड़नि में शुमार आहे बाबा साईं ज़वार हाजी एजाज़ अली फ़कीर जेको आहे सो हिकु सिंधी अदब लिटरेचर सां वाबस्ता हुया, वाबस्तगी रखंदा हुया ऐं सिंध जा बहितरीनु मायाना सुगड़ हुया। ऐं इन में को शक न आहे त असां माना इहो जेको नाना साईं जो ख़्यालु आहे सिंधी अदबी लिहाज़ सां इहो सिंध जो हिकिड़ो हिसो इल्मी अदब असांजो ख़ाली थी चुको आहे। सुगड़ एजाज़ अली शहर सिंध जो बहितरीनु शाइर सुगड़ हुयो, जंहिं केतिरा ई मनता अवार्ड माणिया। सक़ाफ़त खाते खे घुर्जे त मरहूम सुगड़ जे लिखणनि खे किताबी शिकिल ॾियण लाइ किरदारु अदा करे। कैमरामैन ज़मीर शहर सां गॾु हफ़ीज़ शहर सिंध TV न्यूज़ ठरी।